ताज़ोई जेल यात्रा करे आयल हैदराबाद पुलिस जी जूनियर क्लर्क मारिया सारियो हैदराबाद जी SSP शाहज़ेब चाचड़ ते हिसाइण ऐं धमकियुनि जा संगीन इल्ज़ाम लॻाईंदे अदालत सां राब्तो करे वरितो आहे। सिंध पुलिस जी जूनियर क्लर्क मारिया सारियो जेका हैदराबाद में मुख़्तलिफ़ अहम पोस्टनि ते मुक़रर रही चुकी आहे ऐं खेसि SSP खां बि वधीक ताक़तवर सम्झो वेंदो हो, पर कुझु ॾींहं अॻु संदसि हिकु मुबैना आडियो वायरल थी जंहिंमें हू ख्वाजा सराउन खे SSP हैदराबाद जी आफ़ीस आॾो एहतजाज करण जो चई रही हुई। उन मुबैना आडियो बाद ख्वाजा सराउन SSP हैदराबाद जी आफ़ीस आॾो एहतजाज कयो ऐं मुबैना तौरु भञ कई, जंहिं बाद पुलिस मारिया सारियो ऐं ख्वाजा सराउन खे गिरफ़्तार कयो ऐं सननि ख़िलाफ़ केस बि दाख़िल कयो। मारिया सारियो कुझु ॾींहं जेल बि काटियो, जंहिं बाद अदालत संदसि ज़मानत मंज़ूर कई हुई। ज़मानत ते आज़ादु थियल मारिया सारियो सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में हिकु आइनी दरख़्वास्त दाख़िल कराई आहे, जंहिंमें हुन पंहिंजे ई खाते जे आला ऑफिसरनि ख़िलाफ़ संगीन इल्ज़ाम हया आहिनि। दरख़्वास्त मूजिबि औरत अहलकार जो चवणु आहे त SSP हैदराबाद बदनियती सां पंहिंजा क़ानूनी अख़्तियार ओरांगींदे जांच वारे अमल ते असरअंदाज़ थियण जी कोशिश कई। दरख़्वास्त में इल्ज़ाम हयो वियो आहे त मारिया सारियो सां सलाहियल मुबैना तौरु एडिट कयल वॉइस नोट्स ऐं ॿियो मवाद मीडिया ताईं पहुचायो वियो, जॾहिं त उन वक़्तु हू पुलिस जी हिरासत में मौजूदु हुई। आइनी दरख़्वास्त में वधीक इल्ज़ाम लॻायो वियो आहे त जॾहिं ख़ातून पुलिस अहलकार हिरासत में हुई तॾहिं कुझु पुलिस अहलकार संदसि वालदा जी रिहाइशगाह ते पहुता ऐं खेनि फ्लैट ख़ाली करण लाइ दबाव विधो वियो। दरख़्वास्त मूजिबि वालदा खे इहा बि धमकी ॾिनी वई त जेकॾहिं हुननि ईअं न कयो त खेनि हिरासानी ऐं बदसलूकी खे मुंहुं ॾियणो पवंदो। दरख़्वास्त गुज़ार हिन अमल खे अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमालु, ख़ौफ़, हरास पखेड़ण ऐं पंहिंजे ख़ानदान जे बुनियादी हक़नि में ग़ैर क़ानूनी मुदाख़लत करार ॾिनो आहे। दरख़्वास्त में इहो बि चयो वियो आहे त क़ाबिले ज़मानत कलमनि तहत गिरफ़्तार थियण बावजूदि ख़ातून अहलकार खे हिकु मुबैना कूड़े ऐं ठाहियल केस जे सिलसिले में कराची मुंतक़िल कयो वियो। उनखां पोइ खेसि नौकरी मां मुअतिल करे CPO में रिपोर्ट करण जो हुकुम पिणु जारी कयो वियो। मारिया सारियो जो चवणु आहे त इन्हनि समूरनि कार्रवाइनि सबबि संदसि इज़त, शोहरत, नौकरी, पेशेवराना मुस्तक़बिल ऐं बुनियादी हक़नि खे नाक़ाबिले तलाफ़ी नुक़सानु पहुतो, जॾहिं त इहे क़दम कंहिं क़ानूनी जवाज़ खां सवाइ ऐं मुबैना तौरु बदनियती जी बुनियाद ते खयां विया। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त साॻियनि इल्ज़ामनि ऐं साॻियनि हक़ीक़तुनि जी बुनियाद ते संदसि ख़िलाफ़ हिकु ई वक़्तु केतिरनि ई कार्रवाइनि जो आगाज़ कयो वियो। हिकु पासे पुलिस फ़ौजदारी जांच करे रही आहे, जॾहिं त ॿिए पासे साॻियनि ई इल्ज़ामनि ते खाते अंदरि इंक्वायरी पिणु शुरू कई वई आहे। दरख़्वास्त गुज़ार जो मौक़ुफ़ आहे त हिकु ई मामले ते हिक खां वधीक मतवाज़ी कार्रवायूं इंसाफ़ जे असूलनि जे उबतड़ आहिनि ऐं इहो अमल हिकु ई इल्ज़ाम ते बार बार क़ानूनी ताक़ुब ऐं सज़ा ॾियण जे बराबरि आहे। अदालत मारिया सारियो जी दरख़्वास्त ते IG सिंध, DIG इस्टेब्लिशमेंट, DIG मीरपुर ख़ासि, SSP शाहज़ेब चाचड़, DSP पारस बखराणी ऐं ॿियनि खे नोटिस जारी कंदे जवाबु तलब करे वरितो आहे।